अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां जेकम बाद मां ख़बर शेयर कंदा हलो। जेकम बाद कर इल्ज़ाम हेठि ॿिठो क़तल। आबाद थाणे जे हद ॻोठ आचर बिरोई में जवाबदार भाइरनि कार इल्ज़ाम हेठि भेण सोरहं वरनि जी फौजिया ऐं सोट 20 वरनि जे नौजवान वकील खे क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी सोल अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।